अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल तक खुशामदीद। स्टेट बैंक जो ऑफिसर्स ट्रेनिंग स्कीम 26 पेज अनाउंस थी चुकी है ऐं जेके भी रिसेंट ग्रेजुएट्स आहिनि उहे अप्लाई करे सघनि था इन स्टेट बैंक जी स्कीम में। जेके कैंडिडेट्स 8th सेमेस्टर में आहिनि पाकिस्तान जी डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में ऐं उहे जून 2024 ताईं जेकॾहिं फाइनल करे वेंदा त उहे भी इन में अप्लाई करे सघंदा। ये तमाम जबरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। जेके भी सिंध जा कैंडिडेट आहिनि, पूरे पाकिस्तान जा कैंडिडेट आहिनि, उहे इन में अप्लाई करे फ़ाइदो हासिल करे सघनि था। त मज़ीद इन में ॾिसूं था त इन जी जेके एलिजिबिलिटी क्राइटेरियाज़ छा आहिनि ऐं इन में तव्हां अप्लाई कीअं कंदा। सभिनी खां पहिरियां जेका इन में क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे, मल्टीपल फील्ड्स आहिनि इन में। स्टेटिस्ट आहे, कॉमर्स आहे, अकाउंटिंग आहे, कंप्यूटर साइंस आहे, मोस्ट ऑफ द फील्ड्स इन में आहिनि। फिलॉसफी आहे, फिजिक्स आहे, त रिसेंट ग्रेजुएट्स आहिनि उहे अप्लाई करे सघंदा इन में। जेके भी 3 जून ताईं ग्रेजुएट थींदा उहे भी इन में अप्लाई करे सघंदा। इन जी जेका एज लिमिट आहे उहा मैक्सिमम जेका रखी वई आहे उहा 26 इयर्स आहे ऐं कुछ कैंडिडेट्स के एज जेको है रिलैक्सेशन आहे उन में फीमेल्स कैंडिडेट्स आहिनि, ट्रांसजेंडर पर्सन आहिनि, कैंडिडेट बिलोंगिंग टू माइनॉरिटीज आहिनि ऐं कैंडिडेट फ्रॉम बलोचिस्तान आहिनि। त उन्हनि जी जेको आहे 3 ईयर एज रिलैक्सेशन आहे। उन सां गॾोगॾु आज़ाद जम्मू एंड कश्मीर एंड बल्तिस्तान एरियाज़ वारनि खे भी 3 साल जी एज रिलैक्सेशन आहे। उन खां पोइ इन में जेको एप्लीकेशन जो प्रोसीजर आहे, तव्हां ही जेका वेबसाइट ॾिसी रहिया आहियो www.spp.org.pk/careers-status-asp इन ते तव्हां वञी अप्लाई करे सघो था। या त ही जेको तव्हांखे QR कोड नज़र अची रहियो आहे इन खे तव्हां स्कैन कंदा तॾहिं तव्हां डायरेक्ट हुन जी वेबसाइट ते पहुची वेंदा। इन जी जेका अप्लाई करण जी लास्ट डेट आहे उहा 26 फरवरी 2024 आहे। अगर जेकॾहिं तव्हांखे का भी क्यूरी आहे त तव्हां हिन ते ईमेल करे तव्हां पुछी सघो था। सिलेक्शन प्रोसीजर आहे, सभिनी खां पहिरियां तव्हांजी टेस्ट थींदी। टेस्ट खां पोइ तव्हांजो जेको आहे पैनल इंटरव्यू थींदो, तव्हांजो साइकोमेट्रिक टेस्ट थींदियूं, डिस्कशंस थींदियूं ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे शॉर्ट लिस्ट थींदा। शॉर्ट लिस्ट थियण खां पोइ तव्हांजी ट्रेनिंग थींदी नेशनल इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग एंड फाइनेंस में इस्लामाबाद में। उन खां पोइ तव्हांखे जेको आहे असिस्टेंट डायरेक्टर OG2 जी अपॉइंटमेंट मिलंदी। इनिशियली जेका तव्हांजी ट्रेनिंग दौरान सैलरी हूंदी, स्टाइपेंड हूंदो, 41,000 हूंदो ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां असिस्टेंट डायरेक्टर OG2 सिलेक्ट थींदा तव्हांजी बेसिक सैलरी तव्हांजी जेको आहे 82,000 हूंदी ऐं उन सां गॾोगॾु बेनिफिट्स हूंदा। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। स्टेट बैंक ऑफिसर ट्रेनिंग प्रोग्राम 26 पेज अनाउंस थी चुकी आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असां चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।